ए मुझा मालिक तो गफूर है रहीम। खानजादी को पारू तो गिरा वगैरह आए। हाँ भत गिरा आहे। रात मुंह न खाधो हो न। छो तो छो को न खाधो? मां जे खाई छॾिया हा त तूं हींअर बुखारू वञी है न मजदूरी ते पोइ कीअं करे सघी हा मजदूरी? तो सॼी रात दुख ते गुज़ारियो। मुंहिंजो ख़ैर आहे पर जेॾी महिल मजदूरी तां मोटी न कुझु वठी अचिजांइ पोइ मां बि खाई वठंदुसि। खानजादी मां त शाम मोटंदुसि। तूं बुख ते वेंदी। तू मुंहिंजो फिकर न कर। मजदूरी लगे तो कुछ खाइजा जरूर। तू कमजोर न थी वनी। खानजादी अल्लाह कंदो मजबूरी लगंदी। मां अल्लाह तो इधर के मेरे साथ है कम ते मोकल दो। खानजादी थोड़ा है बस दुख त इन ॻाल्हि जो आहे। हैदर स्कूल वेंदड़ ॿारनि खे घूरे ॾिसंदो आहे। मां चवां पई जे हैदर सुबुह जे टाइम स्कूल वञे शाम जो कम ते वञे। स्कूल वञी छा कंदो? मां चवां पई मथां नौकरी मिली पवे। खानजादी सवाल ही पैदा ना है कि गरीब के नौकरी मिले। 5 लाख में पटे वाली कोन थी मिले। इहो त सच तो चई अकबर। खानजादी तोखे त ख़बर है न तो मां भी मैट्रिक पास आया है। जे पार्टी में हुई तो ॾींहुं रात में मेहनत करे उन पार्टी जा झंडा आया। एमएलए के कामयाब करायम। मिनटू कयूं हथ बधा पटे वाली भी न मिली। हाणे जेकर मिलण वेंदऊं तो दर तां धिका ॾेई था मोटाइनि। मां त दुनिया जो उन माण्हुनि खे चवंदुसि त जागीरदारनि जे दर ते वञणु बंदि कयो। उनजे दर ते वञण खां बहितर आहे त पंहिंजी मजूरी कयो। पोयत खुदा जो दोस्त आहे। अकबर खुदा इंसान न ठाया। जे इंसान ठायो ही तो काश गुर्बत पैदा न करे। ये न चल तकलीफ में सब्र कर सुख में शुक्र कर। मां अल्लाह तो हैदर के उतार जा। हैदर पुत्र उठी पुत्र हाथ मुंह धोई कम ते वञ। हाँ मां अम्मा रातों को भत गिरा है। ॾाढी भूख लगी है। पुत्र थोरो भत गिरा हुयो रात को उहा तो मूं पिने के ॾेई छॾियो। अम्मा पालिश ऐं ब्रुश वारो थेलो तो खणी दे। पुत्र जीअं ई पालिश जा पैसा मिलनि पहिरियां तूं कुझु वठी खाइजे। ना अम्मा तू भूख ते हुजी मां खावां। न पुत्र मूंखे घणी भूख नाहे लॻंदी। तूं थी हल वञ कुझु कमु पुट बैग उते रखियो खयो वञो। पर पुट बैग त ॾाढो ॻरो आहे कीअं खणंदो हूंदे? अबो जो एतिरो भूख त मज़दूरी ते वेंदो आहे। हू मज़दूरी कीअं कंदो आहे कमज़ोर थी वेंदो आहे। पुट तॾहिं त घटि मज़ूरी मिलंदी अथसि। अहिड़ियूं शयूं नथो जो खणी सघे। अम्मा दुआ कर मां वञा थो।
या खुदा तू गफ़ूर आहीं, तू रहीम आहीं, तू पंहिंजे हिन ग़रीबनि ते रहम कर। अदी खानज़ादी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। अदी खानज़ादी खुश आहीं? शुक्र आदि हयाती जा ॾींहं पिया गुज़ारूं, तू त ख़ैर मां आई आहीं। हा दी खैर आहे। मानीअ को टुकर अथई जा रातो कोई रखियल हुजे? न अदी, मुंहिंजो बचिड़ो पाण बुख ते वियो आहे। तुंहिंजो छोकिरो परू त होटल ते कमु कंदो आहे न, उहो पैसा कोन थो आणे छा? मारे मुड़ुस जी त ख़बर अथई, जेको मुंहिंजो पुटु कमाए थो उहो बि खणियो हलियो थो वञे, सॼो ॾींहुं नशनि जे पोयां। अच्छा, माना कमाए कोन थो? छा कयां अदी, निभागो चयो त मज़ूरी करे नथो सघां। थुल्हो मतारो लॻो पियो आहे, कमाए छो नथो? ख़ुदा जी का मार पवेसि। हिन नशे जे करे त पंहिंजी बि जॻह खपाए छॾी, हाणे मसवाड़ ते वेठा आहियूं। नशे मवाली पंहिंजे बच्चनि जे बारे में बि नथा सोचनि। कुझु त करणो पवंदो न अदी, सरकार बि कुझु नथी करे उन्हनि जे लाइ। ख़बर अथई अदी, पहिरियां त रोशे ते था पियनि, पोइ त आदी थी था वञनि। इन नशे इंसान जूं केतिरियूं हयातियूं विञाए छॾियूं। इहो नशो आम थी वियो आहे, केरु पुछण वारो ई कोन्हे। पर तूं परू खे सम्झाईसि, पैसा पीउ खे न ॾे। निभागो मारेसि थो, पोइ बि परू अधु पैसा लिकाए वठंदो आहे। सुठो तो करे। अदा अकबर त भाउ अथसि न, पोइ उहो बि कोन थो सम्झाएसि। न भेण, उहा भाउ जो चवण कंदो आहे छा? हो त चवंदसि, पर अञा हे भाइर हिक ॿिए जा वेरी थी वेंदा। चङो अदी, मां हलां थी। अदी तुंहिंजी मर्ज़ी, दिल में न कजां, मानी हुजे हा त वाह जी ॿियई हा। दादी इधर कौन आयो है? अञा त कोन आयो आहे, सुबुह खां वठी बुख ते वियो आहे। अलाए मुंहिंजे पुटु कुझु खाधो बि हूंदो या न। कुझु कमायो हूंदई त खाईंदो न। तूं ॿुधाए इहो थैली में छा वठी आयो? अॼु 50 रुपया मसूरी लॻी। सोचुम त अटो तो वठां त काठियूं किथां ईंदियूं। फोन जे करे 30 रुपए ऑटो वरितुमि, 20 रुपया होटल वारे खे त इहे मानी पचराया हुया। चई वठ अची पुट। हाँ बाबा। चङो थियो पुटु, अची वे, मानी खाओ। कुझु आंदो अथई पुट? ना बाबा, अॼुकल्ह प्लास्टिक या चप्पलनि माण्हू पॉलिश ई नथा कराइनि। सुबुह जो हिकिड़ो माण्हू आयो, बोट पॉलिश करायो, 2 रुपया ॾिनई, उहो शइ वठी खाई छॾियो। सुठो कई पुट, कुझु खाधो ई त सही न। चङो थियो, कुझु खाधई त सही।
खानज़ादी घर में भाॼी त कोन हूंदी। भाॼी कोन हुई, एॾा त ॻाढ़ा मिर्च पिसाए खणी आई आहियां। शुक्र आहे, जेको भला अॼु त रब जो शुक्र आहे, गॾिजी खाईंदासीं। भला भला ॾाढा बोर पिया खाइजनि। अदा हे ॻाढ़ा बोर न आहिनि, ॻाढ़ा मिर्च पुसाए पिया खाऊं। तूं बि थोरी अख त पट। शुक्र आहे। मिर्चनि सां मानी पिया खाओ, पोइ बि शुक्र पिया कयो। तले तला कोन थो ॾियव। ओ निभागा, अल्लाह साईं च या अल्लाह पाक च। अलाह सम्झे थो ते हिते ई ख़ुशि आहिनि, वधीक छो ॾियनि। असांखे राज़िक जो ॾिनल रिज़्क में राज़ी आहियूं, उहो बि त ॾिए थो न। असां हुनजा लख शुक्र अदा कंदासीं। उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। भला तूं ॿुधाए अॼु कीअं पेर कया अथई? ॿियो पुछ त छा खणी आयो आहीं? हा साईं, ॿुधाए छो आयो आहीं, छा खणी आयो आहीं, ॿुधाए। मालिक आहे न, ॿिनि महीननि जी मसवाड़ कान ॾिनी आहे, हाणे जॻह मां उथारे थो। जेकॾहिं मसवाड़ न ॾींदेसि उथारींदे न, बाक़ी छा जॻह लिखी ॾींदी? भला इहो ॿुधाए, तो वारो छोरो परू जेको होटल ते कमाए थो, खणी थो अचे पैसा, उहे काॾे थो करी? जेकॾहिं उहे पैसा गॾु कयो न त उहा मसवाड़ जो त छो उथारेव? 100 रुपया बि किथे थो ॾे? 50 रुपया। उहो 50 त खणी थो अचे न, उहे मासूम खे दड़का ॾेई तूं फुरे थो वञी? शर्म चई, उन पैसनि मां तूं नशो थो करी? तोखे त शर्म ई कान थी अचे, तूं मूंखे थो चवी। सोरे जी त मां खिल थो लायां, कुतो मूंसां कूड़ थो ॻाल्हाए कि मूंखे 50 थो मिले। हा हा, तूं लाहींदे हुनजी खल, ॿियो तो मां वरंदो ई छा? अरे पोइ बि तोखे शर्म नथो अचे? उनखां 50 फुरी थो वञे। सोरो बि मूंसां कूड़ थो ॻाल्हाए, वञी थो कुटियांसि। हा, हाणे हो वञी छोरे खे मारींदो, तो छो चयसि? वञासो, सम्झायांसो, चवांसो त मूं तोसां मज़ाक कई, नशाई हरूभरू खामखा मासूम खे धक न हणे। पिणे जो नशो खुटे कोन थो, पैसा लाइ त रोज़ रोज़ भॻो बीठो आहे, बाक़ी तोखे बुखार आहे, कमु नथो कयां। बुखार आहे त हल न घर। छॾनी भागा नशे जी पचड़, वञी कम कार जी कर। गन तूं माट करे वे, हाणे ना मुकूं। अरे तूं वरी छो आयो आहीं? हा बाबा, मूंखे बुखार हो, सेठ चयो घर वञ। अलाए तो मां कॾहिं जान छुटनी, खुदा जी मार का पवई। 45 अदा हिकिड़ो मिनट, माशो कराए। ख़ैर त आहे नसुर हिते वेठो आहियां। या ई थोरो हिसाब किताब ॿुधाए, छा त 45 16 घणा थिया? हिकिड़ो मिंट मां मोबाइल ते ॾिसां यार, असांजो ज़हन बि कमु नथो करे। आहे छाजो? एमड़ी हिकिड़े कबाड़ो चोरी कयो, मुंहिंजो हिसाब मूंखे हणी त कोन्हे वियो। आयो आयो लिखिजी आयो, हे घणा लिखिजी आया आहिनि? तोखे ख़बर हूंदी, मूंखे कहिड़ी ख़बर? मां त जेके तो ॿुधाया मां लिखियमि, हाणे मोबाइल ते लिखिजी आया आहिनि। मां को पढ़ियल आहियां या? पढ़ियल त मां बि न आहियां। अरे यार हेॾा कर, अदा बी हा, अदा ये थोरो हिसाब त ॿुधाए असांखे। असां मोबाइल ते हिसाब कयो आहे, पर हाणे तूं ॿुधार। अरे बाबा ख़ुदा जा बंदा, तव्हांखे मां 1000 भेरा चयो अथमि त नशे पते खां बचो ऐं पंहिंजे ॿारनि खे स्कूल में पढ़ायो। स्कूल में पढ़ायो ने, पोइ असांखे 50 रुपया सिगरेटनि जो ऐं चांहि जो केरु तूं ॾींदे? स्कूल में पढ़ायूं, पोइ असां बुख मरूं? उहा अहिड़ी ॻाल्हि करी? बाबा तव्हांखे कंहिं चयो आहे? बाबा ख़ुदा के मन वञ, असांखे तूं कमाए त ॾिनो, अञा वरी असांखे भलो सबक़ बुख थो मारे असांखे। कंहिंजो पुट तो चोरी पियो करे, कंहिंजो पुट तो बूट पॉलिश पियो करे। अरे ख़ुदा जा बंदा, तव्हां पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो। कॾहिं तव्हां हुनखे सुठी नसीहत का ॾिनी आहे त बाबा जी स्कूल वञ, या बाबा जी निमाज़ ते वञ, या बाबा रोज़ो रख? माना रमज़ान शरीफ़ जो महीनो पियो हले, तव्हां पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो। तव्हां छो अची नशे पते पोयां लॻा आहियो? ख़ुदाया मां तव्हांजे हथ थो ॿधां त तव्हां पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो। ईअं न थिए
ईअं न थी जो तव्हांजा ॿचा तव्हां वांगुरु मवाली थी ऐं किथे लावारिस पिया हुजनि। मां तव्हांखे एतिरो चवंदुमि त पंहिंजे ॿचनि खे पढ़ायो। यार नसरू, हक़ीक़त इहा आहे त मास्तर जी ॻाल्हियूं बि सचियूं आहिनि। हा सचियूं आहिनि। असां ॿार पढ़नि पोइ असां बुख मरूं। मास्तरी पर्चो ॾे न, हेॾा ॾे पर्चो। हाणे तूं बि घणो नस थियूं कयूं, हाणे हल 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 राइट। हा देखे त पंहिंजी ॿुधाए, जेको अचे मूंखे नस थियूं ॾे। वाह रे वाह, हल मवाली ॾिस किथे वो लॻे वो। नसरूअ खे सर कर, नसरूअ खे सर कयो। नसरू तू कोन्हे, तव्हां केरु? नसरूअ ॾे मुंहिंजा पैसा आहिनि, हू अचे त हुनखे चइजो रबू वियाजी आयो, मूंखे पंहिंजा पैसा ॾे। हा दा रबू, जीअं आयो त मां चवंदीसांसि। चइजां मूंखे पंहिंजा पैसा ॾेई वञे, मूंखे हुन घणो तंग कयो आहे। अदा रबू, असांजा हींअर हालात गर्दिश में लॻा पिया आहिनि। अचे त मां चवांसि थी तव्हांजा पैसा ॾेई छॾींदो। बसि मां घणो कुझु ॿुधणु नथो चाहियां, हू अचे त हुनखे चइजां मूंखे पंहिंजा पैसा खपनि। पैसा ॻोल्ही न, पैसा दिमाग खराब थी। अरे छोकिरे खे छॾ, तूं पढ़ी का हल तुंहिंजे घर हल। हां कम के कोनी दे। शर्म कर नसरू, शर्म कर, बच्चे खे तो मारी। अरे जगारो उठारे तो पैसा ना वो किथा आऊं पूरी कया। अरे किराओ ॾींदे त छो उथारींदी, नथो ॾींस किराओ तरे तो उथारींदो। ख़ाली कर जगह अल्लाह बच्चा आठी मोटा ॾींदा। वञ घर त भाॼे ई ताऊं ॿुधिजे। अरे नंग पांजे के तो चीज वञ वॾे रंजे घर ताऊं बोल कर। गैरत कर, नशे तुझे तो मां गैरत कढी दे। माने बेल तो न कर। हां असांजी मर्जी आ। या मर्जी छॾ, खम चपड़ हल मुंहिंजे घर। सब्र कर, नशाई आ, मवाली आ, नशे में पंहिंजो होश वञे ई वेठो आ। मां पातर खाई खाई केसि ताईं हयाती गुज़ारींदसि? तव्हां छो था परेशान थियो? तव्हां त मूंसां गॾु रहो था न। जेको मुंहिंजा बच्चा खाईंदा तव्हां बि उहो खाईंदो। ए सखी बाना बे अल्लाह जे नाले, ए मां अल्लाह जे नाले आए को सखी मर्द। ए अल्लाह जे नाले बाबा आए को जो तकी मर्द मानी का बोले। कम कर लगे तो फकीर बुखायर आए कि भाभी उन्हें के रही है असल चला रही लो। अल्लाह जे नाले खैरात मां, अल्लाह गंजरी तो बाबा, अल्लाह गंजरी तो रब फकीर खाई तो आकंदो बाबा। एला गुर्रा फकीर मान ली है बाबा। जका तो दिन हुआ दिन मुझे से दी हुआ दे। शाबाश बचेगी। हां भाई 500 पेट पालन को दो फकीर के मानी जिन। अरे मवाली मवाली केरी मन अल्लाह जे नाले ते दींदो कर त खदिस तो पो अल्लाह तो के कीए तो जे। बाबा मां कम से वना। हां पुत्र तू भले वन रब ते तवक्कल रख। ए रब गंज दई छडींदो आज। पट बार रुपया कमाई कुछ खाई वठी जाए। खाई उठंदो उनको न कर तू। उनको कीअं न कयां, मां जो आहियां। मां भी पी आया छा मूंखे करो हूंदो। बस तू दुआ कर अॼु मां बि वञा थो कम ते, अल्लाह बेड़ा पार करे छॾींदो। सही आहे इन्हीं के अल्लाह पंहिंजे अमान में रखी। अल्लाह गंजरी दो बाबा। अरे फकीर खाई दुआ कर दो, अल्लाह गंजरी दो। अरे असा हमारी खाते तू खाई दे रे मुझे। अरे बा अल्लाह के नाले पे ए बस हद असा हमारी खाती करे तू रे फकीर हल। तोबा मुझा मालिक ज़ारी रब अल्लाह जे तहां इंसान न सहो। मां फकीर खाई दुआ करा खफा को मरवान अल्लाह कजो सदाई दर बदर होंदो तू। वो फकीर जी तो बस दुआ हो जे।
रात में छोरे नौकर थोड़ा 32 रुपया दे मरी वेंदो। अरे वो मरी भी नशे में वही पुट जो इलाज करा 32 रुपया वठी तुंहिंजी मर्ज़ी मां वञा थो। हाँ वही इलाज वही करा पुट जो वही हा ठीकु आहे। मां ओ मां अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। छा थियो पुट? अॼु मां पूरा 200 कमाया आहिनि। हलिया हलिया। खानजादे, ओ खानजादे, जी साईं आयस। अॼु ॾाढो ख़ुशि तो नज़र अची। ख़ैर त आहे न? ॿुधाए थो ॿुधाए, एॾी बेसबर त न थी। ॿुधाए बि सही, बुझार तूं छो तो ॾीं? ख़ैर त आहे न? हा हा ख़ुशि छो न थियां, अॼु ॾाढी ख़ुशी आहे। मां बि ख़ुशि आहियां। ॿुधा त सही ॻाल्हि कहिड़ी आहे? ख़ुशि आहियां ख़ुशि। अॼु हुकुम कर, छा खाईंदीअ? गोभी, पालक, दाल? अॼु घणो कमायो थी या टोक तो करी? तोखे ख़बर आहे अॼु मां पूरा 2500 कमाया आहियां, पूरा 2500। शुक्र आहे मुंहिंजा रब। ऐं हा ॿी ख़ुशख़बरी मां थी ॿुधायां। तो वटि बि ख़ुशख़बरी आहे छा? हा अॼु हैदर पुट बि 200 रुपया कमाए आयो अथई। वाह मुंहिंजा मालिक, अॼु त ॿेड़ियूं टेड़ियूं ख़ुशियूं थी वयूं, जंहिंखे तूं पंहिंजे खज़ाने मां जी मूंखे माला माल करे छॾी। तूं हितां निकिरी वञ। जॾहिं खां तूं मुंहिंजी ज़िंदगी में आई आहीं मुंहिंजी तबाही थी वई आहे। मुंहिंजो घर तबाह थी वियो, मुंहिंजी मिल्कियत तबाह थी वई, मां तबाह थी वियसि, मुंहिंजा बच्चा तबाह थी विया। मां तोखे हिन घर मां कढां थो। तो वरी केड़ा मुखे सुख दिना नी शादी कई आ। तो भी तो मुझी जिंदगी खराब कई है। अरे आओ तोखे तलाक थो ॾियां।